नाज़िन, शिकागो के शहीद मज़दूरनि जी अॼु बि मज़दूर कसम पुरसी वारी ज़िंदगी गारण ते मजबूर बणियल आहिनि। भेरिया रोड मां रिपोर्ट कयो आहे मजीद कीरियो। निटराण उस में पंहिंजो पघर वहाए धरतीअ खे रेज ॾींदड़ मज़दूर अॼु बि शिकागो जे शहीदनि जियां सूरनि जो दास्तान बणियल आहिनि। बचनि जे पेट जी बुख उझाइण लाइ जजे तइदाद में मज़दूरनि खे इहा बि ख़बर नाहे त संदन जो अॼु आलमी ॾींहुं आहे। पोरे त ख़ुदा जो दोस्त आहे। अॼु बि वापारियुनि सेठियुनि जागीरदारनि वटि ॻेझू ऐं मजबूर लाचार बणियल आहिनि। संदन खे सख़्त जिस्मानी महिनत जो अजूरो बि अॼु बि न पियो मिले। पहिरीं मई मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते भेरिया रोड में हक़ हलाल जो पोरियो कंदड़ मज़दूरनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे सही ख़बर ई न आहे मज़दूरनि जो ॾींहुं आहे, न कमाईंदासीं त किथां खाईंदासीं। बचा पोइ हिते बुख ते वेठा आहिनि, ॾिहाड़ियूं आहिनि कोन, मज़दूरी आहे कोन, ॿियो को सहारो बि कोन्हे। मज़दूरी कंदासीं सही खाईंदासीं न। मज़दूरी 600-700 रुपया लॻी पई आहे। पाण ॾिसो पिया था छा महांगाई लॻी पई आहे। 500 खणी था वञो सुबुह जो शाम जो वरी अला मालिका पूरी कोन थी थिए। 700 रुपया 500-600 रुपया ॾिहाड़ी आहे। ग़रीब माण्हू आहियूं, गुज़ारा आहे कोन। बस बे जान के थी क्यों सिंध हुकूमत जे असां ग़रीबनि जी सार संभाली कोन थी लहे। हिकिड़ो आई बारिश, इन बारिश में असांजा ग़रीबनि जा लाह निकिरी आहे। पट ते वेठा आहियूं, घर बार हल शइ वही आहे। मज़दूरी पे था कयूं, 600 रुपया खणी दुकान ते था वञूं त 150 रुपया 200 रुपया खंड लगी पिया, 150 रुपया किलो अटो लॻो पियो आहे। 500-550 रुपया के कमायूं 600 500 रुपये में असांखे हिकिड़ो आइटम बि सुर सां कोन थो मिले। ग़रीब माण्हू वापसि हलिया था वञूं। अस्सलाम वालेकुम। मज़दूरी जगह 400-500 रुपया मिले थी, ॾुखियो सुखो गुज़र कयूं पिया त गुज़ारा आहे कोन। हा ॾुखियो गुज़ारा बसि मिड़ी जान खे हलूं पिया त ॿियो हाणे तंग ते ॾाढा आहियूं। हा ॿियो कुझु बि कोन्हे को, महांगाई चोट ते आहे। मज़दूर जो क़दुरु कोन्हे को। इहा 400-500 रुपया मिले थी, ॾाढो ॾुखियो गुज़ारो थो थिए। मज़दूरीअ जे हिसाब सां महांगाई तमामु घणी आहे। महांगाई में गुज़र सफ़र तमामु ॾुखियो पियो थिए। शुक्र आहे तालीम बचनि जी वञे पई। मेरे ॾुखियो जान कढूं था, ग़रीब ते ज़हान लॻो पियो आहे। ईअं करे अन्न बि मां घटि मां ग़रीब माण्हू लॻा पिया आहियूं। मज़दूरी बि वकान थी वधे, ॿी ॻाल्हि इहा आहे। असांखे मज़दूरी बि मिले थी। असां बीमार छा थो 2000-3000 जल्द था दवा बि ॾियनि था। सलाह मालिका को किथों 500 कमाए थो, जो किथों 200 कमाए थो। छोकिरा माशाल्लाह 5 आहिनि, पोइ 200 ते जे 500 मिड़े कमु पियो थो हले। बाबा कयूं छा असां ॿुधा 150 में असांजो गुज़ारो थिए ई कोन थो। ॿुधी घर बि लिखी आहे, ॿनी बि लिखी आहे, का शइ कोन्हे। असां पराओ ॿनियुनि ते वेठा आहियूं, ॾियण जी का शइ कोन था। फ़ौजी आया सभु कुझु, हींअर बि घर किरी पिया आहिनि। अचूं त 200 कमाए शाम जो अटो वठूं या भाॼी वठूं। शिकागो जे शहीदनि जी यादि में भेरिया रोड जे मज़दूरनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो इहो ई चवणु आहे त मज़दूरी जो पोरियो तमामु सख़्तु हुजण जे करे असांखे उहो मज़दूरीअ जो अजूरो बि न पियो मिले। ऐं जेके 300-400 रुपया 500 रुपया ॾिहाड़ी कमायूं था, इन में असांजो घरनि जो गुज़र सफ़र बि तमामु घणो ॾुखियो थी वियो आहे। बचनि खे असां तालीम नथा ॾेई सघूं, रोज़गार बि असां जेको आहे नथा ॾेई सघूं बचनि खे। उनखां अलावा जेको आहे सिहत जे लाइ मसइला तमामु घणा वधी विया आहिनि। घरनि जूं जॻहियूं बि ताज़ियूं किरी पियूं आहिनि। गवर्नमेंट लेवल ते हिन महिल ताईं कंहिं बि जेको आहे मदद न कई आहे। ताज़ो बरसातुनि में असांजा घर किरी पिया आहिनि। हिननि जी दर्द कथा तव्हां ॿुधी। हिननि सिंध हुकूमत समेत आला इख़्तियारनि खां इहा घुर कंदे चयो आहे त ख़ुदारा असां मज़दूर पोरे तबिके जी जेको आहे मदद करे फाका कशीअ खां बचायो वञे। कैमरामैन गफ़ार चना सां गॾु अब्दुल मजीद कीरियो, आवाज़ टीवी भेरिया रोड।